बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, हिकु नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ु 8 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे होली। पहिरें हिन सबक़ जो लफ़्ज़ माञाऊं, पोइ सुवाल जवाब, उन खां पोइ जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जो मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे अघामे माना क़बूल पवे। लफ़्ज़ आहे पूॼा माना इबादत। लफ़्ज़ आहे जे माना फ़तह। लफ़्ज़ आहे ललकार माना हकल। लफ़्ज़ आहे ख़लकणहार माना पैदा कंदड़। लफ़्ज़ आहे निर्वार माना ज़ाहिर। लफ़्ज़ आहे फुगण माना सिंधी साल जे आख़िरी महीने जो नालो। लफ़्ज़ आहे धूड़ियो माना होली जो ॿियो ॾींहुं जॾहिं तेज़ हवा लॻंदी हुजे। पोइ लफ़्ज़ आहे संसार माना जहान। लफ़्ज़ आहे पालणहार माना पालींदड़। लफ़्ज़ आहे तरबियत माना सिख्या परवरिश। लफ़्ज़ आहे प्रचार माना मशहूरी। लफ़्ज़ आहे सिट सिटण माना साज़िशूं करण। लफ़्ज़ आहे अहञाण माना निशान। मश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, राजा हिरणाकश कहिड़ी दुआ घुरी हुई? जवाब, राजा हिरणाकश ही दुआ घुरी हुई त मूंखे को बि माण्हू तीर या तलवार सां मारे न सघे। न ज़मीन ते मरां न आसमान ते मरां, न ॾींहं जो मौत अचे ऐं न राति जो मरां। सवाल नंबर ॿियो, राजा हिरणाकश जे पुट जो नालो छा हो? जवाब, राजा हिरणाकश जे पुट जो नालो पहलाज भगत हो। सवाल नंबर टियों, पहलाज भगत पीउ जे ख़िलाफ़ छो थियो? जवाब, पहलाज भगत पीउ जे ख़िलाफ़ उन करे थियो जो हुन ॾिठो त माण्हू राजा जे अॻियां कंध झुकाए पूॼा कनि था, हालांकि मुंहिंजे पीउ का बि शइ पैदा न कई आहे। सारे संसार जो पैदा कंदड़ हिकु ख़ुदा आहे। सवाल नंबर चोथों, होलिका केरु हुई ऐं संदसि मौत कीअं थियो? जवाब, होलिका बाई राजा हिरणाकश जी भेण हुई। संदसि मौत बाहि में सड़ण जे करे थियो। सवाल नंबर 5, होली कहिड़े महीने में मल्हाइबी आहे? जवाब, होली हर साल फुगण महीने जी 11 तारीख़ ते मल्हाई वेंदी आहे। सवाल नंबर 6, होलीअ जे ॿिए ॾींहं खे छा सॾिबो आहे? जवाब, होलीअ जे ॿिए ॾींहं खे धूड़ियो सॾिबो आहे। सवाल नंबर 7, राजा हिरणाकश जो मौत कीअं थियो? जवाब, नरसिंह हिरणाकश खे पंहिंजे रान ते वेहारे पंहिंजनि नाहनि सां संदसि पेट फाड़े संदसि जीवन जो अंत आंदो। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि तरबियत, ललकार, संसार, प्रचार। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि खे जुमलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ आहे तरबियत माना सिख्या। जुमिलो लिखंदासीं, ॿारनि जी सुठी तरबियत करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे ललकार माना हकल। जुमिलो लिखंदासीं, असांजे फ़ौजियुनि दुश्मन जी फ़ौजियुनि खे ललकारियो। पोइ लफ़्ज़ आहे संसार माना जहान।
जुमिलो लिखंदासीं, हिन संसार खे अल्लाह ताला ख़लक़ियो आहे। पोइ लफ़्ज़ आहे प्रचार, माना मशहूरी। हाणे जुमिलो लिखंदासीं, असांखे सुठियुनि ॻाल्हियुनि जी प्रचार करणु घुरिजे। जीम, हेठि ॾिनल जुमिलनि खे ज़मान माज़ीअ मां ज़मान हाल में बदिलायो। जीअं जुमिलो आहे, पहलाज आयो। ज़मान माज़ी जो जुमिलो आहे, इन खे ज़मान हाल में बदिलायो वियो आहे। पहलाज अचे थो। ही ज़मान माज़ीअ जा जुमिला आहिनि, इन्हनि खे ज़मान हाल में बदिलाईंदासीं। जी दोस्तों, हाणे ज़मान माज़ी जे जुमिलनि खे ज़मान हाल में बदिलाईंदासीं। ज़मान माज़ी जो जुमिलो आहे, हरेश मानी खाधी। हाणे ज़मान हाल में इन खे बदिलाईंदासीं, हरेश मानी खाए थो। अहिड़े तरह सां जुमिलो आहे ज़मान माज़ी जो, सीता स्कूल वई। हाणे इन खे ज़मान हाल में बदिलाईंदासीं, सीता स्कूल वञे थी। हाणे ज़मान माज़ी जो जुमिलो आहे, स्कूल जो घिंड वॻो। हाणे ज़मान हाल में इन खे बदिलाईंदासीं, स्कूल जो घिंड वॼे थो। दाल नवां लफ़्ज़ ठाहियो, जीअं पंजूं, पंजें, पंजीं वग़ैरह। ही लफ़्ज़ आहिनि छहूं, सतूं, अठूं, नाऊं, ॾहूं, यारूं। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि खे ठाहींदासीं। छहूं, छहें, छहीं। सतूं, सतें, सतीं। अठूं, अठें, अठीं। नाऊं, नाएं, नाईं। ॾहूं, ॾहें, ॾहीं। यारूं, यारहें, यारहीं।